अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। तुझी कॉल लगल हुई खैर है। हाँ वो यो गलती में लगी वही हूंदी। दोस्त है डॉक्टर अल्लाह बख्शियाल उन से लिखा डॉक्टर भूल में लगी वही हूंदी। और सुभाणे रात जो के मौलूद चमड़ा आहिनि। तव्हां वटि साईं? हाँ इंशाअल्लाह। सखर भला अॼु प्रोग्राम ते अचो था? हाँ चवंदो सुभाणे रात बि तोखे मौलूद चवणा आहिनि, बेजाड़े ॾींहं जो बि चवणा आहिनि। इंशाअल्लाह हाज़िर हाज़िर। शादी या मौलूद ठहियल नथी ठहियल? हाँ साईं आहिनि आहिनि। हुनमें नाला वाला कीअं लिखंदे? साईं उहो असांजो कमु आहे साईं। उन वक़्तु चेक कंदव या अॻु में नाला ॿुधाइणा पवंदा? साईं नाला ॿुधाईंदव त वरी महिरबानी थींदी, या मैसेज करे मोकिलियो। पन्नो पे नथी लिखाए। वाह वाह ये तो अञा भलो। साईं ॿुधाइजो। घोट जो नालो आहे अताउर रहमान सूमरो। जी साईं घोट जो नालो अताउर रहमान सूमरो। अताउर रहमान सूमरो भी चई सघिजे थो, अता सूमरो भी चई सघिजे थो, रुगो अता भी चई सघिजे थो। पंहिंजे शेर जे तरकीब में जीअं ठहे। ठीक साईं अताउर रहमान सूमरो। मुंहिंजो 5 नंबर पुटु आहे। हा साईं ॾिठो आहे साईं, कत ॾाढी अथव न साईं? हा मुंहिंजो 5 नंबर पुटु आहे। जी जी साईं। उते पीउ जो नालो तोखे ईंदो आहे, ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे। भई घोट जे ॿाहिरनि जा नाला भली। हा साईं ॾसियो। राशिद महमूद सूमरो, नासिर महमूद सूमरो, ताहिर महमूद सूमरो, तारिक महमूद सूमरो ऐं आखिरी शफीकुर रहमान सूमरो। शफीकुर रहमान। हाणे इन्हनि खे तव्हां रुगो राशिद भी चई सघो था, रुगो नासिर भी चई सघो था, रुगो ताहिर भी चई सघो था, ठीक है, रुगो तारिक भी चई सघो था, रुगो शफीक भी चई सघो था। ठीक है साईं। हाणे हिनखे तव्हां ठीक ठाक मुंहिंजो पुटु साईं हटानी जो पोटो। ठीक है साईं। ठीकु आहे? ठीक है साईं। हा